मेरान नेशनल हाईवे जो पब्लिक ट्रांसपोर्ट लाइ ठहियल हो अॼु मौत जो जाल बणिजी वियो आहे। रोज़ को न को प्यारो हादसे जो शिकार थी वञे थो। कंहिंखां पीउ खसियो, कंहिंखां भाउ खसियो, कंहिंखां माउ खसियो। कल्ह हिकु मासूम ॿार पंहिंजी माउ खे विञाए वेठो। हिन जे अखियुनि जा ॻोढ़ा सॼे समाज लाइ हिकु सुवाल हुआ। छा असांखे हर ॾींहुं पंहिंजनि खे दफ़नाइणो पवंदो? छा असांखे हर ॾींहुं पंहिंजनि मां कंहिं न कंहिं जो लाश खणणो पवंदो इन खूनी रोड तां जेके हेवी ट्रैफिक जे करे थियनि था? टे माण्हू हेठां अची विया आहिनि, हिकु लेडी ॿ मर्द आहिनि। फाथा पिया आहिनि, व्हीलर ट्रेले जे हेठां फाथा पिया आहिनि। ही मेरान नेशनल हाईवे ही रस्तो सिर्फ़ पब्लिक ट्रांसपोर्ट लाइ ठहियो हो, पर ताक़तवर असर रसूख़ वारा कानून टोड़े पंहिंजा हेवी व्हीकल्स हलाइनि था। ऐं नतीजो छा? लावारिस ॿार, बर्बाद थियल ख़ानदान। कंहिं न कंहिं जो को ख़ानदान उजड़ियो वञे। रोज़ाने जे हिसाब सां हिन रूल नालो छा आहे अम्मा जो? अम्मा जेका पोइ थी विया माई लाडी। पर अञा बि देरि न थी आहे। जेकॾहिं असां सभु गॾु थी वञूं, एहतजाज कयूं ऐं अॻिते अचूं त हिकु कानून लागू थिए ऐं ट्रैफिक खे सही रुख ॾिजे त शायदि हिक ॿिए जी माउ, भेण, ॿार मौत जो शिकार थियण खां बची सघनि था। कंहिंजो ख़ानदान उजड़ण खां बची सघे थो। कंहिंजो को अकेलो कमाइण वारो बची सघे थो। सही इहा ॻाल्हि आहे। नवाब साईं सवाल ई पैदा न आहे। नवाब साईं ट्रैफिक छा थी आहे? एसएसपी साहब तोखे पावर आहे, तोखे डीआईजी खां वधीक पावर आहे। पावर पंहिंजो इस्तेमालु कर। सुवाल सिर्फ़ उहो नाहे त हिननि हादसनि में केरु मरे थो। सुवाल उहो आहे त केरु इन्हनि हादसनि में कंहिंखे बचाए थो। तव्हांजी ख़ामोशी कंहिं ॿिए जो मौत बणिजी सघे थी। आवाज़ उथारियो, हक़ लाइ बीहो। रोज़ाने जो थींदड़ हिन रोड ते हादसनि खे रोके सघो।